अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जेके इन सॼे मैदान में बीठा आहिनि बगो आउन चा मारियो ता विसां कांदमो में दकड़ा सैकींदे सुआ तापण लॼ मरां जे हुअसि पुठ में। आवादी रुबीना शेख खे गुज़ारिश कंदुसि त प्लीज़ अचनि स्टेज ते। थैंक यू। सब खां पहिरियां महिरबानी सना जे मेंबरनि जी ऐं सना जी लोकल बॉडी त मूंखे हे अॼु मौक़ो ॾिनो। सो अमेरिका में रहंदड़ मौज़ सिंधी भाइरो ऐं भेनरूं, अॼु मां सिर्फ़ु हिकु सिंधी जी हैसियत में न पर हिकु आलमी बिरादरी जी मेंबर बणिजी ॻाल्हाए रही आहियां, जेका 21वीं सदीअ जे नवनि चैलेंजनि ऐं मौक़नि खे मुंहुं ॾेई रही आहे। ही सदी सिर्फ़ु रुगो वक़्त जी काट न आहे, ही सदी आहे आलमियत जी, आर्टिफिशियल इंटेलिजेंसी, फास्ट कम्युनिकेशन जी ऐं इंसानी हक़नि जे वाधार जी। ऐं सभ खां वधीक हिन सदीअ में क़ौमुनि पंहिंजी सुञाणप ऐं अख़्तियार लाइ उथण जी। पर उन बावजूद बि ऐं सभिनि खां इहो सुवालु पुछंदमि ऐं पाण खां बि सुवालु पुछंदमि, हिन आलमी निज़ाम में असांजी सिंध किथे बीठी आहे? अॼु जी दुनिया में क़ौमुनि जो क़दुरु संदन ज़मीन ऐं आबादी सां न पर संदन अख़्तियार सां मापियो थो वञे। अख़्तियार जेको असांखे एम्पावरमेंट ॾिए थो, अख़्तियार सां मापियो वञे थो त केरु पंहिंजे वज़ीलनि जो मालिक आहे, केरु पंहिंजी तरक़ी जो रस्तो पाण थो तय करे, केरु पंहिंजे मुस्तक़बिल जो पाण महिमार आहे। ऐं हिकु कड़ो सच ऐं उसूल बि क़ाइमु आहे इन में त अख़्तियार जी ताक़त ई तरक़ीअ जो रुख़ ठाहे सघे थी। उहे क़ौमूं जेके पंहिंजे फ़ैसिलनि ते कंट्रोल न रखनि थियूं, इहे हमेशह निज़ामी तौर ते पुठिते रहंदियूं आहिनि, भले उहे केतिरे बि महिनत कनि। छो त हिन वक़्तु जॾहिं चयो वञे थो त ग्लोबलाइज़ेशन क़ौमुनि खे ख़तमु करे छॾींदी, इहो बि चयो वेंदो हो त आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं इंटरनेट ऐं आलमी वापार मसनी ज़हानत जे करे सुञाणप खे बि बेमाना करे छॾींदा। पर अॼु दुनिया उहो साबित उबतड़ करे ॾेखारियो आहे। इन ई आर्टिफिशियल इंटेलिजेंस फास्ट कम्युनिकेशन जे ज़रिए अॼु हर क़ौम पंहिंजी ॿोली, पंहिंजी सक़ाफ़त ऐं पंहिंजी सुञाणप खे वधीक फ़ख़ुर सां पेश करे थी ऐं प्रेज़ेंट करे थी इंटरनेशनली। छो त इंटरनेट टेक्नोलॉजी इंसाननि खे ॻंढे त सघे थी पर उन जी सुञाणप नथी बदिलाए सघे। दुनिया जी मार्केट ग्लोबल थी सघे थी पर इंसान अॼु पंहिंजे वतन, पंहिंजी तहज़ीब ऐं पंहिंजी क़ौम ऐं वजूद सां मुहबत करे थो। उहो ई सबबु आहे जो अॼु क़ौम परस्ती ॿीहर आलमी सियासी बहस जो मर्कज़ बण चुकी आहे। हिन वक़्तु UNPO जी चेयरपर्सन थी करे हिन वक़्तु 50 खां वधीक क़ौमूं पंहिंजी हक़ ख़ुदि इरादियत लाइ विड़ी रहियूं आहिनि। इहो सिलसिलो हिन 21वीं सदीअ जो नओं सिलसिलो बि आहे त क़ौम परस्ती वरी साम्हूं अची रही आहे। क़ौम परस्ती जो असल मतिलबु मक़सदु हिकु ई आहे, क़ौम खे पंहिंजे मुस्तक़बिल जो मालिक बणाइणु। दुनिया में इज़त सिर्फ़ु उन क़ौम खे मिले थी जेका पंहिंजी क़िस्मत बाबति पाण फ़ैसिला करे, जेका पंहिंजे वसीलनि जी पाण मालिक हुजे, जेका पंहिंजी मईशत, पंहिंजी तालीम, पंहिंजे पाणी, पंहिंजी ज़मीन ऐं पंहिंजे ईंदड़ नसल बाबति पाण पॉलिसियूं ठाहे। जिन क़ौमनि वक़्तु अख़्तियार न आहे उहे हमेशह ॿियनि जे फ़ैसिलनि जा नतीजा भोगींदियूं आहिनि, जीअं असां करे रहिया आहियूं। ऐं तारीख़ साबित कयो आहे त बग़ैर सियासी अख़्तियार जे, बग़ैर सियासी पावर जे का बि क़ौम पंहिंजी मुकमल सलाहियत हासिल नथी करे सघे। दोस्तो, सिंध जी क़ौमी तहरीक खे बि हाणे ऐं ॿियनि ऑर्गेनाइज़ेशन खे हाणे पंहिंजी ॿोली तब्दील करणी पवंदी। असांखे सिर्फ़ु शिकायत कंदड़ क़ौम न आहे थियणो, असांखे हल पैदा कंदड़ क़ौम बणिजणो आहे। असांखे दुनिया खे ॿुधाइणो आहे त असां छा जे ख़िलाफ़ु आहियूं। उन खां वधीक अहम उहो आहे त असां छा ठाहिणु चाहियूं था। असां अहिड़ो सिंध चाहियूं था जिते कानून सभिनी लाइ बराबरि हुजे,
जिते औरत मर्द बराबर जा शहरी हुजनि, जिते हिंदू मुसलमान ईसाई सिख ऐं हर अक़ीदे वारो मुकमल इज़त ऐं बराबरी सां रहे, जिते कंहिं बि ॿोली जिते कंहिं जी ॿोली नस्ल या मज़हब जी बुनियाद ते फ़र्क़ु न हुजे, जिते नौजवान खे मुल्क न छॾिणो पए ऐं नौजवान पंहिंजे ई मुल्क वतन में पंहिंजो मुस्तक़बिल ॾिसनि, जिते इल्मु तहक़ीक़ टेक्नोलॉजी ऐं जिद्दत तरक़ी जो बुनियाद हुजे। इहा ई 21वीं सदीअ जी ज़रूरत आहे ऐं 21वीं सदीअ जो क़ौमी तसवुरु आहे। भाइरो ऐं भेनरो, अॼु दुनिया में सभ खां कामयाब क़ौमूं उहे न आहिनि जिन वटि सभ खां वधीक वसीला आहिनि, पर उहे आहिनि जिन वटि बहितर इदारा आहिनि, बहितर कानून आहे ऐं तालीम आहे ऐं सभ खां वधीक नेशनल प्राइड आहे, हिकिड़ी क़ौमी ख़ुदि इतमादी आहे। क़ौमनि खे सिर्फ़ु तेल ऐं गैस तरक़ी नथो ॾे, क़ौमनि खे तरक़ी ॾिए थी आज़ादी, आज़ादी इज़हार जी आज़ादी, आज़ादी पंहिंजी पॉलिसी ठाहिण जी, आज़ादी पंहिंजे इदारा ठाहिण जी ऐं ज़िम्मेवारी उन सां गॾु अचे थी। पंहिंजे मुस्तक़बिल बाबति पाण फ़ैसिला करण जी आज़ादी, उहा ई हक़े ख़ुदि इरादियत आहे ऐं उन जो ई मतिलबु इहो आहे। हक़े ख़ुदि इरादियत कंहिं ॿिए सां नफ़रत करण जो नालो न आहे, हीअ कंहिंसां जंग करण जो बि नालो न आहे, हीअ कंहिंजे हक़नि खे न आहे खसींदी, हीअ सिर्फ़ु एतिरो चए थी त हर क़ौम खे उहो हक़ हुजणु खपे त हू पंहिंजी सियासी, इक़्तिसादी, समाजी ऐं सक़ाफ़ती मुस्तक़बिल पाण फ़ैसिलो करे ठाहे। ऐं जॾहिं असां हक़े ख़ुदि इरादियत जी ॻाल्हि करियूं था त असांखे उहो बि यादि रखणु खपे त असांजी जदीद सिंध सिर्फ़ु मर्दनि जी न हूंदी, इहा सिंधी औरतुनि जी बि हूंदी। असांजियूं न्याणियूं क़ौमी तहरीक जूं अॻुवान हूंदियूं, असांजियूं माइरूं भेनरूं सिर्फ़ु जलसनि में वेहंदड़ न हूंदियूं पर फ़ैसिला कंदड़ हूंदियूं। साॻे रीति सिंध जूं मज़हबी क़ौमी अक़लियतूं बि बराबरि जी शहरी हूंदियूं, छाकाणि त अहिड़ी ई क़ौम मज़बूत हूंदी जेका पंहिंजे सभिनी शहरनि खे गॾु खणी हले। दोस्तो, असांजी जदोजहद, असां ॿाहिरि वेठल अंदरूने सिंध में इलाही समाजी ख़िदमतूं कयूं था, ख़ैराती इदारा था ठाहियूं, इंसानी हक़नि लाइ बि आवाज़ उथारियूं था, पर पोइ सुवालु आहे त इहे मसइला ख़तमु छो नथा थियनि? छाकाणि त असां बीमारी जो इलाजु नथा कयूं, असां बीमारीअ जी सिम्पटम्स खे ट्रीट था कयूं पर उन जो रूट काज़ खे ट्रीट नथा कयूं। असल मसइलो छा आहे? असल मसइलो आहे इंसानी हक़नि जी भंजकड़ी बि न आहे, असल मसइलो गुरबत बि न आहे, असल मसइलो आहे अख़्तियार जी ताक़त जी खोट। असां वटि पंहिंजी तक़दीर जो फ़ैसिलो करण जो अख़्तियार न आहे ऐं जॾहिं कंहिं क़ौम वटि अख़्तियार न हूंदो आहे ऐं जॾहिं कंहिं वटि उन जा वसीला खसिया वेंदा आहिनि, उन जी तरजीहनि खे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे, उन जी सम्झाणप कमज़ोर थी वेंदी आहे, उन जो मुस्तक़बिल ॿिया तइ कंदा आहिनि, जीअं हिन वक़्तु असांजो सिंध सां थी रहियो आहे। पर इन सॼे मसइले जो ॻुझो न आहे, उन जो हल आहे, उन जो हल बि वाज़िह आहे। हक़े ख़ुदि इरादियत, राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन, उहो हक़ आलमी कानून ऐं गॾियल क़ौमनि जे चार्टर में मञियल आहे, जंहिं मुताबिक़ हर क़ौम खे हक़ हासिल आहे त हू पंहिंजी सियासी हैसियत पाण तइ करे, पंहिंजी मुआशी, समाजी, सक़ाफ़ती तरक़ीअ जो रस्तो पाण चूंडे ऐं उहो वाज़ह थिए त उहा इंतिहा पसंदी बि न आहे, इहा बग़ावत बि न आहे, हीउ हिकु जाइज़, पुरअमन ऐं आलमी तौर ते तस्लीम थियल हक़ आहे। तारीख़ असांखे छा सेखारे थी? दुनिया जी केतिरी क़ौमुनि असां जहिड़ा ॾुख ॾिठा, उन्हनि शुरूआति में हक़नि लाइ जदोजहद कई, शऊर पैदा कयो, पर आख़िरकार उन सच खे सम्झियो त पंहिंजी तक़दीर ते कंट्रोल खां सवाइ ॿियो को सुधारो न आहे ऐं पोइ बांग्लादेश आज़ादु थियो, बाल्टिक मुल्कनि जी ख़ुदि मुख़्तियारी हासिल थी, ईस्ट तैमूर आज़ादी माणी, ॾखण सूडान हिकिड़ी नई रियासत ठाही, मॉन्टीनीग्रो अमन सां धार थियो। उन्हनि खे ख़ैरात चैरिटी न बचायो, उन्हनि खे अख़्तियार जी ताक़त बचायो, उन्हनि खे इहा रियलाइज़ेशन बचायो त
त पंहिंजे हक़ ऐं इख़्तियार खां सवाइ का बि नेशनल आइडेंटिटी प्रिज़र्व नथी रही सघे। ऐं तारीख़ इहो बि ॿुधाए थी त बाल्टिक नेशनूं या जेके बि क़ौमूं तहरीकूं हुयूं उन्हनि जा तरीक़ा ॿिया हुया, पर इहा रियलाइज़ेशन क्लियर हुई त उन्हनि खे हक़े खुरदारियत ही उन्हनि जो सॉल्यूशन आहे ऐं उन जो ई वे पाथ आहे। हाणे अचूं था ख़ैरात ऐं ताक़त में फ़र्क़ु। मुंहिंजा प्यारा परदेसी भाइरो, ख़ासि करे असांजी माण्हुनि जी मदद करणु असांजी फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे, पर हक़ीक़त खे सम्झो, ख़ैरात ख़ुदि मुख़्तियारी जे मुताबिल नथी थी सघे। ख़ैरात माण्हू खे ज़िंदा रखी सघे थी, आर्ज़ी सहारो ॾेई सघे थी, पॉलिसियुनि न ठाहींदी, वसीलनि ते कंट्रोल न ॾींदी, क़ौमनि जो रुख़ तय न करे सघंदी। तंहिंजे करे असांखे रूट काज़ ते ट्रीट करणो पवंदो, अलामतनि खे ट्रीट करण जो टाइम गुज़री चुको आहे। ॿिया भाइरो ऐं दोस्तो, कंहिं वक़्त ताईं असां इहो बि सम्झोसीं त तब्दीली चूंडुनि ज़रिए ईंदी, पार्लियामेंट्री डेमोक्रेसी रूट जे ज़रिए ईंदी, पर हक़ीक़त साम्हूं आहे। अहिड़े निज़ाम में जिते अदम बराबरी हुजे, जिते ताक़त मर्कज़ वटि हुजे, उते सीटूं खटण बावजूदु ताक़त हासिल नथी थी सघे ऐं नुमाइंदगी उहा अलामती रहिजी वेंदी। असांजी जदोजहद मल्टी डायरेक्शनल, मल्टी एस्पेक्ट आहे। असांखे कलमकार था खपनि, फ़नकार था खपनि, उस्ताद था खपनि, पर उन्हनि सभिनि जो मक़सदु हिकु हुअणु खपे, हक़े ख़ुदरातियत, अख़्तियार जी ताक़त। अमेरिका ऐं यूरोप में रहंदड़ सभु सिंधियुनि खे एक्सेस आहे, पावर आहे। असांखे कॉन्फिडेंटली करे उथी करे चवणो पवंदो त असां हिकिड़ी सिंधी क़ौम आहियूं, असांखे आज़ादी जा रस्ता खपनि ऐं इहा ई असांजी ज़रूरत आहे। असां हिनखे आज़ादीअ खे असां छो था एम्बेरेस फील कयूं? वाई वी आर फीलिंग एम्बेरेस्ड टू टॉक अबाउट अवर ओन राइट्स? दिस इज़ अवर, वी आर आस्किंग अबाउट अवर प्राइड एंड लेगेसी। ऐं आख़िर में आनो अदा मूंखे जल्दी कयो त हिकिड़ी ॻाल्हि चवंदमि त आज़ादी जी ॻाल्हि, हक़े खुरादार जी ॻाल्हि, असांजी जदोजहद कंहिंजे ख़िलाफ़ न आहे। असांजी जदोजहद पंहिंजे हक़ लाइ आहे। असांजी जदोजहद नफ़रत जी न आहे, पर इज़त जी आहे। ऐं असांजी जदोजहद माज़ी में रहण जी न, पर मुस्तक़बिल ठाहिण जी आहे। असांजो ख़्वाबु सिर्फ़ु एतिरो आहे त सिंध जो हर माण्हू हर पंहिंजी ज़मीन ते इज़त सां, आज़ादी सां, बराबरी सां, अमन ऐं ख़ुशहाली सां रहे, ऐं उहा ई 21वीं सदीअ जी ज़रूरत आहे। GSM, GSM, जय सैयद। थैंक यू अदी।